प्यारो स्टेशन में बल्दियाती इलेक्शन खटण बाद उम्मीदवारनि पंहिंजे वोटरनि खे विसारे छॾियो आहे। यूसी प्यारो स्टेशन में चेयरमैन ऐं काउंसलर शहरियुनि खे बेवसी जे वर छॾे ॾिनो आहे। यूसी चेयरमैन पीपी उम्मीदवार अतर शाह यूसी जे 21 ॻोठनि खे जारी थींदड़ बजट सिर्फ़ मुलाज़िमनि जी पगारुनि ताईं महदूद रखियो आहे, जॾहिं त साल 2023 खां वठी हिन वक़्त ताईं 2 साल गुज़रण बावजूदि यूसी प्यारो स्टेशन बल्दियाती कमनि खां महरूम आहे। यूसी जे समूरनि इलाइक़नि में पीअण जे साफ़ पाणी, ड्रेनेज सिस्टम, स्ट्रीट लाइट जो बंदोबस्त हिन वक़्त ताईं नाहे थी सघियो। यूसी चेयरमैन मूजिबि शहर में 9 मुलाज़िम शहर जी साफ़ सफ़ाई लाइ मुक़रर आहिनि, जॾहिं त शहर में गंदगीअ जा पिणु ढेर लॻल आहिनि। कैमरा टीम सां गॾु वहीद बुरगड़ी, कोशिश डिजिटल, प्यारो स्टेशन।